बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाणे जल जलालुहु, पाणे जान जमाल, पाणे सूरत पिणीअ जी, पाणे हुस्न कमाल, पाणे पीर मुरीद थिए, पाणे पाण ख़याल, सभोई हाल मंझाई मालूम थिए। सभिनी ॾिसंदड़नि खे अवांजी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम। उमेद आहे तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हांजे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हांजे लाइ। अज़मत रमज़ान लाइव ट्रांसमिशन नाज़रीन महरान टेलीविज़न नेटवर्क तरफ़ां अव्हां ताईं पहुचाई वञे पई। अॼु 16 रोज़ो आहे माशाअल्लाह सां। रोज़ो जेतिरो ख़ूबसूरत महीनो हूंदो आहे, जेतिरा ख़ूबसूरत ॾींहं हूंदा आहिनि, जेतिरा ख़ूबसूरत रोज़ा गुज़री रहिया हूंदा आहिनि, महसूसु थींदो आहे त बसि रमज़ान ईंदो आहे ऐं ईअं पलक झपींदा आहियूं त रमज़ान हली वेंदो आहे। ॾाढो जल्दी जल्दी हीउ महीनो गुज़री वेंदो आहे। मां अक्सर इहा ॻाल्हि कई आहे हिन मंच ते त जेको सुठो वक़्तु हूंदो आहे न, उहो ॾाढो जल्दी गुज़री वेंदो आहे। ख़ुशियुनि वारा जेके लम्हा हूंदा आहिनि तमामु जल्दी गुज़री वेंदा आहिनि। ऐं थोरी जेका तकलीफ़ हूंदी आहे न, इंसान ज़ात आहियूं, चयो वेंदो आहे न त आदम ज़ात आहियां को अलाह त न आहियां, त इंसानु ख़ताकार आहे। इंसान एब इंसान में हूंदा आहिनि, इंसान जी ज़ात में। असां गुनाह कंदा आहियूं, असां ख़ताऊं कंदा आहियूं। इंसानु ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हर को चाहींदो हूंदो त असां पंहिंजे रब खे राज़ी करियूं, असां जेके इबादतूं करियूं पंहिंजे रब खे रिझायूं। ऐं हीउ उहो महीनो हूंदो आहे जंहिं महीने में यकीनन हर कंहिंजी कोशिशि बि हूंदी आहे त असां सुहिणे अंदाज़ में इबादतूं करे सघूं। रोज़े जॾहिं हालति में हूंदा आहियूं, जॾहिं जाइ निमाज़ ते असां मौजूदु हूंदा आहियूं, जॾहिं जॾहिं असां निमाज़ूं पढ़ंदा आहियूं, जॾहिं जॾहिं असां दुआऊं घुरंदा आहियूं ऐं असां पंहिंजे रब खे रिझाइण जी कोशिशि कंदा आहियूं, त यकीनन उहो इत्मीनान बि असांखे महसूसु थींदो आहे। ऐं जॾहिं इंसान खे इत्मीनान महसूसु थींदो आहे त उहो सुकून में बि इंसानु हूंदो आहे, उहा राहत बि महसूसु थींदी आहे। अज़मत रमज़ान नाज़रीन, उहा महफ़िल जे महफ़िल में असां यकीनन जेके बि टॉपिक्स खणी ईंदा आहियूं त कोशिशि हूंदी आहे सुहिणे अंदाज़ में, ख़ूबसूरत अंदाज़ में अव्हां ताईं इस्लामिक नॉलेज जेका बि आहे उहा पहुचाई वञे। ऐं जेको बि मामिलो हुजे, जेको बि मसइलो हुजे, असांजे हिन ई पंहिंजे समाज में जेके तमामु मसइला हली रहिया हूंदा आहिनि उन बाबति जॾहिं ॻाल्हि ॿोल हलंदी आहे दीन इस्लाम जी रोशनी में, त यकीनन उनजो हल ज़रूरु मौजूदु हूंदो आहे। मसइलनि जा हल मौजूदु हूंदा आहिनि, पर उहे मसइला एॾो त असांजी ज़िंदगी में घर करे वेंदा आहिनि जो उन्हनि जो हल असांखे किथे नज़र कोन ईंदो आहे। पाण ॾाढो जल्दी मुंझी पवंदा आहियूं। इंसानी ज़हन आहे जल्दी थकिजी पवंदो आहे, मुंझी पवंदो आहे। पर रब सां जॾहिं रुजू कंदा आहियूं, रब खां जॾहिं असां रस्तो घुरंदा आहियूं, हल घुरंदा आहियूं, उन तंगी मां आसानी घुरंदा आहियूं, त यकीनन असांखे मिलंदी आहे। अॼु ॾाढा सुठा टॉपिक्स आहिनि। मां चाहींदसि त उन्हनि बाबति असां पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हायूं ऐं ॾाढो सुठो पैनल बि मौजूदु आहे। पर पहिरियां अव्हांखे ॿुधाईंदसि त हिन प्रोग्राम सां स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। ऐं यकीनन जॾहिं स्पॉन्सरशिप मौजूदु हूंदी आहे त प्रोग्राम लाइव अव्हां ताईं ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में पहुची सघंदो आहे। सो नाज़रीन, नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे। नेल्सन पेंट आला मयार जो नेशनल पेंट ब्रांड आहे, रंग ज़िंदगी जो। नेल्सन पेंट तव्हांखे 25% वधीक कवरेज ॾींदो आहे, जंहिंसां तव्हां घटि पेंट जे मिक़दार में वधीक जॻह खे रंग करे सघंदा आहियो। ऐं यकीनन हर कंहिंजी ख़्वाहिश हूंदी आहे त असां पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणायूं, सुहिणो बणायूं, त नेल्सन उन में अव्हांजो सुठो साथ ॾींदो आहे। नेल्सन पेंट गुज़िरियल 25 सालनि खां पंहिंजे सारिफ़ीन खे आला मयार जो पेंट फ़राहम करे रहियो आहे, छाकाणि त नेल्सन खे ख़बर आहे त तव्हां लाइ तव्हांजो घरु सभ खां ख़ासि आहे। नाज़रीन, उन खां अलावा अज़मत रमज़ान में साथ क्विज़ जो मौजूदु आहे। क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी ऐं मिठास जो बहितरीनु मेलाप। रमज़ान उल मुबारक में इफ़्तार हुजे या सहरी, क्विज़ जो लज़ीज़ शरबत हर ढुक खे मिठास सां भरियो छॾे। क्विज़ ज़ाइके जी रिवायत, हर घर जी सुञाणप, हर महिमान जे इस्तक़बाल में ऐं हर पार्टी जी रौनक में क्विज़ शरबत लाज़मी आहे। अॻियां वधूं था। जीअं त अव्हांखे ॿुधाए चुकी आहियां त सुठो पैनल मूंसां मौजूदु आहे। अलामा साहिबु थोरी देरि में असांखे जनाब पाण जॉइन कंदा। हिन वक़्तु आजिज़ रहमतुल्लाह लाशारी साहिबु असांखे जॉइन करे चुका आहिनि ऐं पाण सलवात तनज़ीम जा अॻुवाण बि आहिनि, पाण सुघड़ बि आहिनि। उनखां अलावा संदन मेज़बानी बि पाण ॾिसी चुका आहियूं महरान टेलीविज़न ते ई। हिन स्क्रीन जे थ्रू उन्हनि जा प्रोग्राम्स बि अव्हां ताईं पहुता आहिनि, त तमामु सुठा मेज़बान बि आहिनि, तमामु सुठा होस्ट आहिनि। ऐं पाण जनाब हमद बि ॾाढे सुहिणे अंदाज़ में पढ़ंदा आहिनि। अव्हांखे दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था अज़मत रमज़ान में। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जी, उनखां अलावा अज़मत रमज़ान में कारी मोहम्मद नौमान सियाल मौजूदु आहे। ऐं माशाअल्लाह सां हिन मंच ते जॾहिं बि नौमान ईंदो आहे ॾाढे सुहिणे अंदाज़ में निभाईंदो बि आहे। तव्हांखे भलीकार चऊं था अज़मत रमज़ान में। अस्सलाम वालेकुम। ठीकु आहियो नौमान? माशाअल्लाह जी माशाअल्लाह। अच्छा जी, उनखां अलावा असां सां हिन मंच ते मौजूदु आहे सरताज हफ़ीज़ ताहिरी साहिबु। ऐं सरताज साहिबु पाण माशाअल्लाह सां ॾाढो सुठो नात ख़्वां आहे। तव्हांखे बि अदा दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था अज़मत रमज़ान में। अस्सलाम वालेकुम।
जी, मां चाहींदसि त प्रोग्राम जी ख़ूबसूरत अंदाज़ में असां शुरूआत वठूं। ख़ूबसूरत अंदाज़ में ही प्रोग्राम अवां ताईं पहुचे। कारी मौजूदु आहे नौमान सियाल, सो मां चाहींदसि त हुन खां असां तिलावत क़ुरान ने करीम ॿुधूं। जी बिस्मिल्लाह करियो। أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الرحمن علم القرآن خلق علمه البيان بسم الله الرحمن الرحيم الرحمن علم القرآن خلق الإنسان علمه البيان الشمس والقمر بحسبان والنجم والشجر يسجدان والسماء رفعها ووضع الميزان والسماء رفعها ووضع الميزان ألا تطغوا في الميزان ألا تطغوا في الميزان صدق الله العظيم सुभान अल्लाह माशा अल्लाह। तिलावत क़ुरान करीम ॿुधण जी सादत नसीब थी ऐं ख़ूबसूरत आवाज़ कारी मोहम्मद नौमान सियाल जो। असां अॻियां वधूं था। सरताज हफ़ीज़ ताहिरी साहब असां सां मौजूदु आहिनि ऐं मां चाहींदसि त तव्हां हमद सां या अवी जेकॾहिं नात सां शुरू करणु चाहियो त इट्स अप टू यू। बिस्मिल्लाह करियो। दुरूद पाक सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह
ختم رسل مولائے کل اے ختم رسل مولائے کل سامو جو بیٹھا آیوں جو کچھ بھی آیوں جہڑا بھی آیوں سرکار آواں جایوں اے ختم رسل مولائے کل سامو جو بیٹھا آیوں جو کچھ بھی آیوں جہڑا بھی آیوں سرکار آواں جایوں ہن درد جے مارے جا درمان بھی آیو صاحب شفاعت جا سلطان بھی آیو انعام بھی آیو احسان بھی آیو انعام بھی آیو احسان بھی آیو ہی اکھڑیوں جھکل گوڑھن سا بھرل ہی اکھڑیوں جھکل گوڑھن سا بھرل سامو جو بیٹھا آیوں جو کچھ بھی آیوں جہڑا بھی آیوں سرکار آواں جایوں امید شفاعت جی آسن کے وڈی آہے کیو نظر عنایت کا دکھڑائی چھڑیو لاہے تو درکھاں سوا آقا دروازو بیو ناہے تو درکھاں سوا مدنی دروازو بیو ناہے چھٹوں کی نہ عدل کیو پہنجو فضل چھٹوں کی نہ عدل کیو پہنجو فضل سامو جو بیٹھا آیوں جو کچھ بھی آیوں جہڑا بھی آیوں سرکار آواں جایوں حسنین جے صدقے میں باطن جی بہاری تھے دیدار تھے داتا کا قلب قراری تھے کل وہمن کھا جو امداد لغاری تھے کل وہمن کھا جو امداد لگاری تھے اے نور ازل اعلیٰ فضل اے نور ازل اعلیٰ فضل سامو جو بیٹھا آیوں
जो कुछ भी आयूं जहेड़ा भी आयूं सरकार अव्हां जा आयूं। सुभान अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह ॾाढो सुठो ॾाढो ख़ूबसूरत तव्हांजो आवाज़ु ॾाढो ख़ूबसूरत कलाम ऐं ॾाढे सुहिणे अंदाज़ में माशाल्लाह तव्हां निभायो आहे असमत रमज़ान में। आजिज़ रहमतुल्लाह लाशारी साहब मौजूदु आहिनि ऐं ही मग़फ़िरत जो अशरो आहे जंहिंमें बयानु फ़रमायल आहे त सभ खां वधीक इस्तग़फ़ार करणु खपे। मां चाहींदसि त मग़फ़िरत जे अशरे बाबति तव्हीं पहिरीं बयानु फ़रमायो। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। अल्हम्दुलिल्लाह, मग़फ़िरत छोटकारो जहीं जो तअल्लुक़ अदुल छुटा न कर को फेरो फज़ुल जो। जेकॾहिं अदुल थियो ऐं अदुल ते भरवसो रखियोसीं त असां जूं इबादतूं, असां जूं रियाज़तूं, असांजा रोज़ा, असां जूं निमाज़ूं, असां जूं सखावतूं, हर अमल फिटी कयो वेंदो, छो त उन में रिया ॾेखा शामिल आहे। पर जॾहिं फ़ज़ल ख़ुदावंदी ही मग़फ़िरत जो अशरो आहे ऐं अशर मग़फ़िरत जे मुतअल्लिक़ मां तव्हांखे अर्ज़ु कयां त सिंध जे जय्यद आलिम मख़दूम मोहम्मद हाशिम ठिठवी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब मदहनामे सिंध में लिखियो आहे त हिक भेरे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो यारे ग़ार वफ़ादार हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे घर में आरामी हुआ। सैयदना फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे घर में आरामी हा। आधी रात जो टाइम हो ऐं अमीरुल मोमिनीन हज़रत उमर फ़ारूक़ रज़ी अल्लाह अन्हु जे कन ते आवाज़ पियो, मा हाज़ल बक़ाउ, मा हाज़ल बक़ाउ, मा हाज़ल बक़ाउ। त अमीर उमर साईं उथिया, घरां निकिरी करे हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जेके असां नक्शबंदियुनि जा पेशवा रहबर व रहनुमा मुर्शिद आहिनि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात खां पोइ, जॾहिं दरवाज़े ते हज़रत अमीर उमर साईं आयो त सॾु कयईं। सॾु करण खां पोइ हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु जन निकिरी आया। हे उमर आधी राति जो? चई अबू बकर ख़ैर त आहे? मा हाज़ल बका, ही रोअण छाजो, ही रोअण छाजो, छाजे लाइ चई रहिया आहियो, केरु पियो रोए, कंहिंखे चई रहिया आहियो? त सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु अर्ज़ु कयो त ॿुधायईं त सुण उमर, मां निंड पियो हुउसि, ख़्वाब जे अंदरि ॾिसां थो त हिकिड़ी बाहि आहे जेका माण्हुनि खे हिकिड़े तरफ़ खां धिके रही आहे। उहा बाहि धिकींदे माण्हू उन तरफ़ गॾु पिया थियनि। एतिरे में मां बि हिकु जाइ ते आयो आहियां, उते ॾिठुमि त नूर जूं कुर्सियूं रखियल आहिनि, 1,24,000 कुर्सियूं आहिनि। उन्हनि नूरानी कुर्सियुनि ते के नूरानी चहिरे वारा वेठल आहिनि ऐं उहे वेठल मथे निहारे रहिया आहिनि। मूं पुछा कई त ही केरु आहिनि ऐं मथे छा पिया ॾिसनि? मूंखे ॿुधायो वियो या उमर सोना, सैयदना सिद्दीक़ अकबर ॿुधायो त मूंखे ॿुधायो वियो त अबू बकर ही अल्लाह जा पैगम्बर सगोरा आहिनि ऐं मथे ख़तमुल अंबिया सरवर दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे उम्मत जी शफ़ात करण लाइ विया आहिनि। ही उन्हनि खे ॾिसी रहिया आहिनि। ऐं ईअं कंदे जॾहिं अर्ज़ु कई त मूंखे बि हुज़ूर जी दरबार में वठी हलो। चई उमर सोना, पोइ मूंखे हुज़ूर जी दरबार में वठी विया। जीअं जो मां मथे हुज़ूर जी दरबार में पहुतुसि त हुज़ूर जो हिकिड़ो हथु मुबारक अर्श जे कुंगरे में हो ऐं हिकिड़ो हथु मुबारक जहन्नम जे कड़े में हो, दरवाज़े में हो, त यानी उहो न खुले ऐं हुज़ूर पंहिंजी ज़ुबान तर्जुमान सां उम्मत जे शफ़ात जी दुआ घुरी रहिया हुआ। ऐं जॾहिं मां पहुतुसि त हुज़ूर मूंखे ॾिसी करे फ़रमायो, अबू बकर मुबारक हुजई, अल्लाह ताला मुंहिंजी उम्मत खे बख़्शे छॾियो। त जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन ईअं मूंखे फ़रमायो, मूं अर्ज़ु कयो मा हाज़ल बका, या रसूल अल्लाह, जॾहिं अव्हांजी उम्मत बख़्शिजी वई त पोइ हीउ रोअण छाजो? हीउ मुंहिंजो आवाज़ु उते अर्श ते हो। ए उमर सोना, तो दरवाज़ो खड़कायो
इन खां पहिरियां मूं अर्ज़ु कयो त हुज़ूर जी दरबार में अर्ज़ु कयां या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केतिरी उम्मत बख़्शी वई त हुज़ूर ॿुधाइनि हा तो दरवाज़ो खड़कायो, आवाज़ ॾिनो, सॾ ते मां सुजाग थी पियुसि। अञा ॿई बीठा ई हुआ त अचानक पासे खां आवाज़ आयो, ए अबू बकर, अल्लाह ताला हुज़ूर जी सॼी उम्मत खे बख़्शे छॾियो। त पाण कदम खणण लॻा, ॿाह खां झले फरमायूं त न बीहो, ए उमर सोना, ही छा माजरा आहे, आवाज़ ॾियण वारो केरु आहे? ऐं उन खां पोइ ख़बर पई त उहो आवाज़ ॾियण वारो हज़रत ख्वाजा ख़िज़र हो, जेको अर्श ते सवाल ख्वाब जे अंदरि अबू बकर सिद्दीक़ करे रहियो हो। उन जो जवाबु ज़मीन ते हुज़ूर जे ॿिन्ही ग़ुलामनि खे मिली वियो। त मक़सदु आहे मग़फ़रत जो अशरो हले थो ऐं हुज़ूर जी माणिक मिट संदो मूंदाहीअ में सोझरो, हशर वेल हिसाब जे छॾे न वेंदो, सारे सॾु कंदो मुकोहियारो केच धणी। पोइ जॾहिं साईंअ जो सॾु थींदो न, उन सॾ जे ई तलाश में आहियूं, असांखे अमलनि ते को भरोसो कोन्हे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॾाढे सुहिणे अंदाज़ में आजिज़ रहमतुल्लाह साहिब जिन जी ही गुफ़्तगू नाज़रीन अवां ताईं असां पहुचाईंदासीं। मज़ीद असां यकीनन कुझु टॉपिक्स आहिनि उहे मां चाहींदसि त उन्हनि ते डिस्कस करियूं, पर वक़्तु साही जो थी वियो आहे। सो पहिरीं मां अज़मत रमज़ान में ब्रेक तरफ़ अॻियां वधणु चाहींदमि। नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे, रंग ज़िंदगी जो, ऐं उनखां अलावा नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे कोइस जो। कोइस रमज़ान ताज़गी ऐं मिठास जो बहितरीन मेलाप, कोइस ज़ाइक़े जी रिवायत, हर घर जी सुञाणप। अमां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी अज़मत रमज़ान में। ऐं अॼु जी जेका महफ़िल आहे ॾाढी ख़ूबसूरत इहा महफ़िल आहे जेका लाइव अमां ताईं पहुचाई वञे पई। अज़मत रमज़ान में साथ बि मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो, रंग ज़िंदगी जो। नेल्सन पेंट गुज़िरियल 25 सालनि खां पंहिंजे सारिफ़ीन खे आला मयार जो पेंट फ़राहम करे रहियो आहे, छाकाणि जो नेल्सन पेंट खे ख़बर आहे त तव्हांजो घरु तव्हां लाइ सभ खां ख़ासि आहे। ऐं उनखां अलावा कोइस जो नाज़रीन साथ मौजूदु आहे, कोइस रमज़ान ताज़गी मिठास जो बहितरीन मेलाप, कोइस ज़ाइक़े जी रिवायत, हर घर जी सुञाणप। घणो वक़्तु नथा वठूं, अल्लामा ताहिरुल ताहिरी साहिबु जनाब असां सां गॾु मौजूदु आहिनि। हिन वक़्तु उन्हनि जॉइन कयो आहे, तमामु सुहिणे अंदाज़ में पाण गुफ़्तगू कंदा आहिनि। अव्हांखे दिलि जी गहराई सां अज़मत रमज़ान में भली कार चऊं था। अल्लामा साहिबु कीअं आहियो? ठीकु आहियो? माशाअल्लाह जी माशाअल्लाह। अच्छा अल्लामा साहिबु, अॼु जॾहिं असांजे प्रोग्राम में आजिज़ रहमतुल्लाह साहिबु मौजूदु आहिनि त मूं शुरूआति कई हिन ई अशरे बाबति असां ज़िक्र कयोसीं। अव्हां जॉइन कयो आहे हिन वक़्तु। मां चाहींदसि त वधीक गुफ़्तगू खे जारी रखूं, पर नौमान मौजूदु आहे, पहिरीं नातिया कलाम असां हुनखां ॿुधंदासीं। जी नौमान, तव्हां बिस्मिल्लाह करियो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब मंगते खाली हाथ न लौटे, मंगते खाली हाथ न लौटे, कितनी मिली खैरात न पूछो, उनका करम फिर उनका करम है, उनका करम फिर उनका करम है, उनके करम की बात ना पूछो। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला शफीना सल्ले अला मुहम्मदिन। मुझ
کارسا انسان مدینے میں رہے مجھ خطا کار سا انسان مدینے میں رہے بن کے سرکار کا مہمان مدینے میں رہے بن کے سرکار کا مہمان مدینے میں رہے مجھ خطا کار سا یاد آتی ہے مجھے اہل مدینہ کی وہ بات یاد آتی ہے مجھے اہل مدینہ کی وہ بات زندہ رہنا ہو تو انسان مدینے میں رہے زندہ رہنا ہو تو انسان مدینے میں رہے مجھ خطا کار سا ماشاءاللہ نعمان ماشاءاللہ असां अॻियां वधूं था अलामा ताहिर अल ताहिरी साहिब जनाब जिन जी तरफ़ मां अॻियां वधणु चाहींदमि अलामा साहिब हीउ जेको अशरो आहे मग़फ़िरत जो अशरो यकीनन हिन में इबादत बि थोरे अंदाज़ में हर कंहिंजी करण जी कोशिशि हूंदी आहे इस्तग़फ़ार बि सभु को घणे खां घणो करे रहियो हूंदो पर सभ खां वधीक जेका बीमारी हूंदी आहे इंसान में उहा कीने जी हूंदी आहे जेकॾहिं कंहिं में आहे त उन में उन खां वधीक को ऐब न आहे उन खां वधीक का बीमारी न आहे मां चाहींदसि त कीने बाबति अव्हां बयानु फरमायो नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। जीअं गुज़िश्ता कुझु प्रोग्रामनि में असां रूहानी बीमारियुनि ते बातनी बीमारियुनि ते ॻाल्हायोसीं। बातनी बीमारियुनि मंझां हिकिड़ी बीमारी कीनो बि आहे जंहिंखे बुग़्ज़ ऐं इनाद बि चयो वञे थो। कीनो उहा बीमारी आहे जेका इंसान जे नाम आमाल मंझां उनजो सभई नेकियूं ख़तमु करे छॾे थी। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खां पुछियो वियो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुफ़लिस केरु आहे? हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मुफ़लिस उहो शख़्स आहे जेको क़यामत जे ॾिहाड़े अचे ऐं क़यामत जे ॾिहाड़े उन जे बुरायुनि जे बदआमालुनि जे नतीजे में उन जे नामाए आमाल मंझां हिकिड़ी हिकिड़ी नेकी थींदे थींदे सभु ख़तमु थी वञनि ऐं उहो शख़्स बिल्कुलु
कंगाल थी वञे, उन जे नाम या अमार में हिकिड़ी नेकी बि न बचे। ऐं वरी अञा बि उन जा जिन हुन शख़्स कंहिंखे नुक़सानु पहुचायो, कंहिंजी ग़ीबत कयईं, कंहिंजी गिला कयईं, कंहिंसां बुग़्ज़ ऐं इनाद रखियईं, कीनो रखियईं, उहो शख़्स जॾहिं उन वटि नेकियूं ख़तमु थी वेंदियूं त पोइ उन्हनि जा गुनाह वरी हुन जे मथां विधा वेंदा। वरी गुनाहनि जो बोझ अलॻि, यानी नेकियूं त बिल्कुलु ख़तमु, वरी गुनाहनि जो बोझ उन खां अलावा। अहिड़े ई नमूने मुहद्दिसीन ऐं फ़ुक़हा, सूफ़िया, सालिहीन कीने जी तारीफ़ कंदे इहो बयानु फ़रमायो त जेको शख़्स कंहिं ॿिए इंसान सां कंहिं दुश्मनी जे नतीजे में दिलि में जेको बुग़्ज़ रखे थो, जेके दिलि में साड़ रखे थो, जंहिंखे हसद बि चऊं था, उन शइ खे कीनो चयो वेंदो आहे। इहा एॾी वॾी बीमारी आहे, वधंदे वधंदे उन हद ताईं पहुचंदी आहे जो इंसान गुनाह कबीरा में मुलविस थी वेंदो आहे। यानी कि इब्तिदा उन जी क़ल्ब सां ऐं दिलि सां थींदी आहे, ऐं उन जी इंतिहा उन जो असरु आज़ा ते अची वेंदो आहे। पोइ इंसानु आज़ा जी सूरत में माण्हुनि सां मुखासिमत कंदो आहे, उन्हनि सां वेड़ कंदो आहे, उन्हनि सां जहिड़ो कंदो आहे ऐं ज़ुल्म ऐं ज़्यादती ते लही ईंदो आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी मुबारक अहादीस में अगरि असां ॾिसूं त उहो शख़्स जेको कीनो रखे थो दिलि में, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन इरशाद फ़रमायो, हर सूमर ऐं ख़मीस जी राति अल्लाह तबारक व तआला जन्नत जा दरवाज़ा खोलींदो आहे ऐं पंहिंजनि ॿारनि जी बख़्शिश ऐं मग़फ़िरत फ़रमाईंदो आहे, सवाइ उन शख़्स जे जंहिंजे दिलि में कीनो आहे, अल्लाह तबारक व तआला उन जी बख़्शिश न फ़रमाईंदो आहे। ॿी हदीस में जेका 15 शाबानुल मुअज़्ज़म जे हवाले सां जेका नक़ल कई वई आहे, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन इरशाद फ़रमायो, 15 शाबानुल मुअज़्ज़म अल्लाह ताला पंहिंजनि सभिनी ॿारनि खे बख़्शिश छॾे थो, पर जेको कंहिंजे ख़िलाफ़ दिलि में कीनो रखे थो, साड़ रखे थो, अल्लाह ताला उन जी बख़्शिश ऐं मग़फ़िरत न फ़रमाईंदो आहे जेसीं ताईं उहो उन खां तौबा न करे। इन्ही ॿिन्ही हदीसुनि मां असांखे इहा ख़बर पई त कीनो उहा वॾी बीमारी आहे जो इंसान खे जन्नत में वञण खां बि रोके छॾे थी। अगरचे उहो नमाज़ी आहे, परहेज़ी आहे, बल्कि हिकिड़ी ॿी हदीस जंहिंमें हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम वरी इन जो इलाजु ॿुधायो, या रसूल अल्लाह इन जो इलाजु छा आहे, अगरि कीनो कंहिंजे दिलि में आहे त उहो कीनो दूर कीअं थिए, उन खां इंसान बचे कीअं। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फ़रमायो, जंहिं हदीस शरीफ़ जो मफ़हूम आहे, दुगी हदीस तवील आहे, फ़रमायो जेको बानो रमज़ानुल मुबारक जा रोज़ा रखे ऐं अय्याम बीज़ जा रोज़ा रखे, 3 रोज़ा हर महीने, 13, 14, 15 ये 3 तारीख़ूं हर महीने रोज़ा रखे चंड जूं ऐं रमज़ानुल मुबारक जा फ़र्ज़ रोज़ा रखे, अल्लाह तबारक व तआला उन जे दिलि मां कीनो कढे छॾे थो। इन मां इहा बि ख़बर पई त माहे सियाम रमज़ानुल मुबारक उहो वहुव शहरु सब्र, सब्र जो महीनो आहे। इन में अल्लाह तबारक व तआला एतिरी नूरानियत रखी आहे, एतिरी रूहानियत रखी आहे, जेको माहे सियाम जा रोज़ा रखे थो, अल्लाह ताला उन जे दिलि खे कीने खां पाक ऐं साफ़ करे छॾे थो। ॿी हदीस शरीफ़ में आयो त जेको मुसाफ़ो करे थो, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फ़रमायो, तव्हां मुसाफ़ो कयो, सलाम कयो, मुसाफ़े खे वधायो। जॾहिं इंसानु मुसाफ़ो करे थो, पंहिंजनि मुस्लमान भाइरनि सां हथु मिलाए थो, त इन सलाम ऐं हथ मिलाइण सां बि कीनो ख़तमु थिए थो। 3 हदीस में फ़रमायो, तव्हां हिक ॿिए खे तोहफ़ो ॾियो, हदियो ॾियो। तोहफ़े ऐं हदीए सां बि जेको कीनो आहे, जेको बुग़्ज़ आहे, उन जो ख़ात्मो थिए थो ऐं इंसान जे दिलि में इहा जेका बातिनी बीमारी आहे उन खां बची वञे थो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जी अल्लामा साहब, अव्हां जेकॾहिं कंटिन्यू करणु चाहींदव त मां ज़रूरु चाहींदसि त तव्हां कंटिन्यू कजो, पर अव्हां जी इजाज़त सां मां अॻियां वधणु चाहींदमि। अस्फ़त रमज़ान में साहीअ जो वक़्तु थी वियो आहे त असां शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं पिया। नाज़रीन, अस्फ़त रमज़ान में नेल्सन पेंट्स जो साथ मौजूदु आहे। नेल्सन पेंट आला मैच नेशनल पेंट ब्रांड आहे ऐं उन खां अलावा क्विज़ जो भरपूर साथ मौजूदु आहे। क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी मिठास जो बहितरीनु मेलाप, क्विज़ ज़ाइके जी रिवायत, हर घर जी सुञाणप। अच्छा जी, असां सां कारी मोहम्मद नौमान सियाल मौजूदु रहियो हिन सेगमेंट में। थैंक यू नौमान, तव्हां आयो। मां कोशिशि कंदसि त अॻियां जेके प्रोग्राम्स आहिनि उन्हनि में बि असां तव्हांखे भरपूर चांस ॾेई सघूं। थैंक यू सो मच। नाज़रीन, तव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान।
पाण ई पसे पाण खे पाण ई महबूब पाण ई ख़ल्के ख़ूब पाण ई तालिब तुंहिंजो सभिनी ॾिसंदड़नि खे ऐं ॿीहर भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में अल्लामा ताहिर ताहिरी साहिब जनाब गुफ़्तगू फरमाए रहिया हुया कीने बाबति ऐं कीनो यकीनन कीनो बुग्स हसद साड़ इंसान जी ख़राब तरीन बीमारियुनि मां हिकु बीमारी आहे उन बाबति डिस्कस हले पियो मां चाहींदसि त अल्लामा साहिब ज़रूरु कंटिन्यू कनि पर अव्हांखे ॿुधाईंदा हलंदासीं त अज़मत रमज़ान में नाज़रीन साथ कंहिंजो मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे नेल्सन पेंट आला मयार जो नेशनल पेंट ब्रांड आहे रंग ज़िंदगी जो ऐं उनखां अलावा क्विस जो बि भरपूर साथ मौजूदु आहे क्विस ज़ाइके जी रिवायत हर घर जी सुञाणप अल्लामा साहिब वधीक टाइम न था वठूं मां चाहींदसि त प्लीज़ तव्हां कंटिन्यू कयो जी मूं गुज़ारिश पे कई हिकिड़े भेरे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खां सवाल कयो वियो या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अय्यु नास अफ़दलुन जी कहिड़ो शख़्स आहे जेको बहितर आहे सुठो आहे सभिनी खां सभिनी मां अफ़ज़ल तरीन शख़्स कहिड़ो आहे साईं जन इरशाद फरमायो जेको दिलि जो साफ़ ऐं ज़ुबान जो सचो इंसानु आहे उहो सभिनी खां बहितरीन परहेज़गार इंसानु उहो ई आहे साहबे किराम अर्ज़ु कयो या रसूलल्लाह जेको ज़ुबान जो सचो इहो त असां सुञाणे वठंदासीं पर जेको दिलि जो साफ़ असां दिलि खे कीअं ॾिसूं या असांखे कीअं ख़बर पवंदी त जवाबु मिलियो त जेको कीने खां यानी बातनी बीमारियुनि खां पाक आहे उन में कीनो बि शामिल आहे यानी कीने खां पाक आहे उहो शख़्स तमामु माण्हुनि खां अफ़दल तरीन इंसानु आहे ऐं तक़वा ऐं परहेज़गारी वारो शख़्स उहो ई आहे यानी तक़वा ऐं परहेज़गारी जो मयार बि इहो ई आहे त इंसानु कीने ऐं हसद खां बुग़्ज़ ऐं इनाद खां बिल्कुलु पाक ऐं साफ़ हुजे हिकिड़ी ॿी हदीस में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन इरशाद फरमायो जंहिंजो मफ़हूम आहे अल्लाह तबारक व तआला ॿिनि ॼणनि खे जन्नत में दाख़िल न फरमाईंदो हिकिड़ो उहो शख़्स जेको ख़ुदकुशी करे थो पंहिंजी जान खे पाण ज़ाया करे थो तलफ़ करे थो ऐं ख़ुदकुशी जो सबबु बणिजे थो ऐं ॿियो उहो शख़्स जंहिंजे दिलि में कीनो आहे कंहिं ॿिए मुस्लमान जे ख़िलाफ़ु यानी जेको ख़ुदकुशी असां केतिरो बुरो अमल सम्झंदा आहियूं पर कीनो जंहिंखे आम सम्झो वेंदो आहे जंहिंखे नंढड़ो गुनाह सम्झो वेंदो आहे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे फ़रमान में ॿिन्ही खे गॾु बयानु करे इहो ॿुधायो त जेतिरो ख़ुदकुशी बुरो अमल आहे कीनो कंहिंसां साड़ ऐं हसद करणु कंहिंसां बुग़्ज़ रखणु कंहिंसां दिली तौर ते दुश्मनी रखणु उहो बि एतिरो ई बुरो आहे हिकिड़ी ॿी हदीस में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन कीनो जेको दिलि में रखे थो कंहिं मुस्लमान जे ख़िलाफ़ु साड़ रखे थो दिलि में उन जी शहादत उन जी गवाही खे नामंज़ूर फरमायो आहे यानी उन जी गवाही बि क़ाबिल क़बूल कोन्हे त असां इन मां अंदाज़ो लॻाए सघूं था त कंहिं ॿिए मुस्लमान सां जेको साड़ आहे दिलि में इहो केॾी वॾी बीमारी आहे वरी एक्सप्रेस बि कयो वेंदो आहे ॾाढो आसानी सां ॿुधायो बि वेंदो आहे उन इंसान खे पर इहो ॾाढो अजीब अॼुकल्ह जो हिकिड़ो रवाज पइजी चुको आहे ॾिसो गुनाह जो ऐलान त इहो अञा वधीक गुनाह आहे जीअं मूं पहिरीं बि अर्ज़ु कयो त शरीअ इस्लामिया में गुनाह जो इर्तिकाब उहो अलॻि गुनाह आहे वरी गुनाह जो जेको इज़हार आहे उहो वरी ॿियो अलॻि अलहदा सां गुनाह आहे लिहाज़ा कॾहिं बि अगरि कंहिंजे दिलि में अगरि इहा शइ पैदा थी बि वञे थी त अल्लाह तबारक व तआला खां माफ़ी घुरे अल्लाह तबारक व तआला उनजे इन दिलि वारे कीने खे साफ़ फरमाए छॾींदो ऐं ॿियूं जेको जेके असबाब अहादीस जी रोशनी में जेके बयानु थिया मुसाफ़ो करणु रोज़ो रखणु ऐं ॿिया जेके उन्हनि ते इंसानु अमल कंदो त इंशाअल्लाह अल्लाह तबारक व तआला इन बातनी बीमारी खां इंसान खे महफ़ूज़ फरमाए आमीन आमीन अल्लामा साहिब अॻियां वधूं था नज़ाकत अली क़ादरी असांखे हिन वक़्तु जॉइन कयो आहे पाण मिठियाणी मां कही आयो आहे असांजे प्रोग्राम में तव्हांखे दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था आज़मत रमज़ान में नज़ाकत चाहींदासीं तव्हां नातिया कलाम पेश कयो बिस्मिल्लाह करियो मिठड़ी माँ तो में मुझो सा जन्नत तुझे कदमन में हाँ जन्नत तुझे कदमन में मुझी मिठड़ी माँ तो में मुझो सा जन्नत तुझे कदमन में
हाँ जन्नत तुझे कदमन में आ भाग भाया तन जा बला चा भाग भाया तन जा बला चा जन जो तो सांचा जन्नत तुझे कदमन में आ हाँ जन्नत तुझे कदमन में आ अरशे अजीमत पहुँचे थी अरशे अजीमत पहुँचे थी जल्दी जन्नत तुझे कदमन में आ हाँ जन्नत तुझे कदमन में आ जैसी ताई घर न मोटा जैसी ताई घर न मोटा पैनिहारी वेठीरा जन्नत तुझे कदमन में आ हाँ जन्नत तुझे कदमन में आ तुझे सबनी दुआ बन के तुझे सबनी दुआ बन के तो पूरो करे अल्लाह जन्नत तुझे कदमन में आ हाँ जन्नत तुझे कदमन में आ मुझी मिठड़ी माँ तो मैं मुझो सा जन्नत तुझे कदमन में आ हाँ जन्नत तुझे कदमन में आ फैज़ जोड़े जेते रख जा फैज़ जोड़े जेते रख जा प्यार मारी निगाह जन्नत तुझे कदमन में आ हाँ जन्नत तुझे कदमन में आ मिठड़ी मुझी माँ तो मैं मुझो सा जन्नत तुझे कदमन में आ हाँ जन्नत तुझे कदमन में आ माशाल्लाह 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 इलाही इलाही ख़ूबसूरत कलाम ऐं ॾाढी सुठी तव्हांजी कोशिशि आहे ॾाढे सुहिणे अंदाज़ में निभाइण जी तव्हां कोशिशि कई आहे प्रैक्टिस कंदा रहो इंशाअल्लाह तव्हां ॾाढा सुठा नात ख़ान बणिजंदव नज़ाकत अली कादरी थैंक यू तव्हां प्रोग्राम में आया आहियो असां नाज़रीन ब्रेक जी तरफ़ वधूं पिया नज़ाकत खां पोइ असांखे ॿिया महिमान जॉइन कंदा अज़मत रमज़ान में भरपूर साथ मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगी जो ऐं उनखां अलावा नाज़रीन क्विज़ जो बि भरपूर साथ मौजूदु आहे क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी ऐं मिठास जो बहितरीन मिलाप काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भली कार चवां थी अज़मत रमज़ान में। ऐं हिन वक़्तु जेको टॉपिक असां डिस्कस कंदासीं ॾाढो ख़ूबसूरत उहो टॉपिक आहे अज़मत रमज़ान सां जंहिंजो साथ मौजूदु आहे। मां पहिरियों उहो अनाउंस कंदमि। नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे। रंग ज़िंदगी जो नेल्सन पेंट आलम अया जो नेशनल पेंट ब्रांड आहे। ऐं नाज़रीन क्विज़ जो भरपूर साथ मौजूदु आहे। क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी मिठास जो बहितरीनु मेला। क्विज़ ज़ाइके जी रिवायत हर घर जी सुञाणप। हिन टाइम ते असांखे माशाल्लाह सां जॉइन कयो आहे डॉक्टर अताउर रहमान कासमी साहब। माशाल्लाह माशाल्लाह ॾाढो ख़ूबसूरत आवाज़ अथनि, ॾाढो सुठा पाण नातख़्वान आहिनि। तव्हांखे दिलि जी गहराई सां अज़मत रमज़ान में भली कार चऊं था। जी असां अॻियां वधूं था ऐं असां सां आज़िज़ रहमतुल्लाह लाशरी साहब मौजूदु आहिनि। ऐं आज़िज़ साहब ॾाढी सुहिणी गुफ़्तगू माशाल्लाह सां अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब जनाब जिन जी ज़ुबानी असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुती। हूअं चयो वेंदो आहे त लतीफ़ सरकार चयो आहे हू चवई तूं मचो वाता वराए अॻु अॻराई जो करे ख़ता सो खाए। सो कीने जे बाबति डिस्कस हलियो, पर असां ॾाढा टेंस वारी कंडीशन में हूंदा आहियूं। जॉब्स करणु, हर एक्टिविटीज़ हर कंहिंजूं पंहिंजूं हूंदियूं आहिनि। इन्वॉल्व रहणु यकीनन हर कंहिंखे टाइम ॾाढो घटि मिलंदो आहे उहो रिलैक्स थियण जो, काम थियण जो। उन खां पोइ जल्दी सां ॻाल्हाए विझणु। मां चाहींदसि त लतीफ़ सरकार खे तव्हां ॾाढो सुठो पढ़ंदा आहियो। लतीफ़ सरकार जो जेको फ़लसफ़ो आहे उन बाबति तव्हां थोरो समराइज़ करे बयानु फरमायो। यकीनन मां इहा ई ॻाल्हि कंदुसि त जीअं साईं अल्लामा मोहम्मद ताहिर ताहिरी साहिब जन तमामु बहितरीनु अंदाज़ सां ॿुधायो ऐं उन लतीफ़ साईं जे बैत खे मुकमल करियूं त हू चवनि तूं मचो वातां वराए अॻु अॻराई जो करे ख़ता सो खाए पांद में पाए वियो कीने वारो कीन की। त पांद में कीने वारो कीअं पाईंदो, छो त कीनो बुग़्ज़ हसद हिकिड़ी बीमारी आहे। हदीस शरीफ़ जो मफ़हूम आहे त हसद वारे खे चओ ई न, उहो पाण ई जेको आहे सो उन बीमारी में ॻरी सड़ी ख़तमु थी वेंदो। त मुर्शिद लतीफ़ साईं जो पैगाम बि इन तरफ़ ई आहे त हमेशह आजिज़ी, इंकिसारी, निहठाई अदियूं अब्दुल लतीफ़ चवे। जॾहिं साईं बयानु करे थो त उन में अदियूं अब्दुल लतीफ़ चवे, इन में हिकिड़ी आजिज़ी समायल आहे। ऐं हमेशह ही गुल तव्हां असांजे बि साम्हूं आहिनि, पर वण जॾहिं वधी वॾो थींदो आहे वण था मेवो कनि पाण न खाइनि पंहिंजो। ठिकर भितर छापड़ूं धूणा धार सहन पसियो लज लतीफ़ चवे वेचारनि वणनि। पसो उन्हनि जी लज पसो त हू भितर बि सहनि था, धूणा बि सहनि था, ठिकर था हणो, उन्हीअ जे बावजूदु फिरियो था फरनि मुंद संभारियो पंहिंजी। भितर हणण सां हू तोखे मेवो ॾिए थो ऐं उहो वण आहे जॾहिं मेवेदार थिए थो उन में कुझु मेवा थियनि था त उहा मेवेदार जेका टारी आहे उहा झुकी बीहंदी आहे हमेशह। ऐं जंहिं टारीअ में मेवो न हूंदो आहे उहा आकड़ में हूंदी आहे, उभी हूंदी आहे। त हिकिड़े भेरे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह फ़िक्र ख़ुदाबंदी में पाण मुस्तग़रक़ रहिया। संदन बाबा साईं हज़रत शाह हबीब रहमतुल्लाह अलैह ॾिठो त कुझु ॾिहाड़ा थी विया आहिनि या कुझु अरसो थी वियो आहे, मुंहिंजो पुटु अब्दुल लतीफ़ ख़बर न आहे केॾांहुं वियो। पाण ईअं ॻोल्हींदे भिटशाह जी नगरी में हिकिड़ी भिट ते आया, ॾिठूं त सोणो अब्दुल लतीफ़ मोना तूर सीना जियां मुराक़बे में वेठो आहे ऐं एतिरो त अल्लाह जे ज़िक्र में मुस्तग़रक़ आहे। हालांकि संदन सिलसिलो क़ादरी आहे, पर पाण उन कैफ़ियत जे अंदरि, मुराक़बे जी कैफ़ियत जे अंदरि एतिरो त मुस्तग़रक़ आहिनि जो जॾहिं हितां जामशोर हैदराबाद जूं हवाऊं हाला में घुलनि थियूं त उन हवाउनि जे करे लॻी लॻी वाह वे संगड़ा लटजी। संदन वालिद जॾहिं शाह हबीब मथां पहुतो, पुट खे सुञातईं, जिगिर हो, लॻी लॻी वाह वे संगड़ा लटजी। त शाह हबीब जे उन यानी पंहिंजे पुनल पीउ जे लफ़्ज़नि खे फ़र्ज़ंदे अर्जुमंद सभागो फ़र्ज़ंद चवां, छो त शाह अब्दुल लतीफ़ हिन खां अॻु में ॿ ॿिया बि हुया जेके दुनिया तां रहलत करे चुका हुआ, ही टियां फ़र्ज़ंद हुआ। त साईं बाबा साईं जो आवाज़ सुञाणे कंदड़ो मथे खणी फरमायो पई खणे पसाह पसणकार। त जॾहिं शाह हबीब उनखे वठी थो अचे, पुट मां ॻोल्हियो पए त तूं हले किथे आहीं। जीअं जो घर आया त सोण अब्दुल लतीफ़ भिटाई सिधो थी सुम्ही रहियो। त संदन बाबे चयो पुट अजीब ॻाल्हि आहे, तूं घरां निकिरी वएं, मोना तूर सीना कयो, हुते अल्लाह जे ज़िक्र में मुस्तग़रक़ रहें, वारी वरी वई, न बुख जी न उञ जी न जिस्मानी कैफ़ियत जी तोखे ख़बर हुई, ऐं जॾहिं तोखे वठी आयो आहियां छा तोखां उहा शइ विसरी वई आहे, उहो ज़िक्र काॾे वियो तुंहिंजो, वरी हींअर सिधो थी सुम्ही रहियो आहियां।
त कामिल वलीअ जो पुट बि कामिल वली हो। हाँ बेशक बेशक। ऐं यकीनन उन जो जेको सुहिणो सुठो अॻियां जवाब बि बाबा साईं खे ॾियणो हो त चईं बाबा अहिड़ी ॻाल्हि न आहे। चईं पुट पोइ सुतो पियो आहे। चईं न बाबा तन तस्बीह मन मणियो दिल दंबूरो जन तंदू से तलब जूं वहदत सुर वजन बेशक वहदहू ला शरीक लहू इहो ई राग रगुन से सुताई जागन निंड इबादतन जी। उहे सुता सुहन था भली सुता पिया हुजन त हिन रमज़ान मुबारक सां उन निंड जो ताल्लुक़ आहे त रोज़ेदार भली सुतो पियो हुजे, वो नमाज भी नथो पढ़े, तिलावत भी नथो करे, का खैरात भी न करे रहियो आहे, को अमल बज़ाहिर न निंड में गशी में आहे। ऐं असां निंड जी कैफ़ियत में इंसान कहिड़ी कैफ़ियत में हूंदो आहे पर उन जी वात जी जेका बास आहे उहा अल्लाह जी दरबार में मुश्क ऐं खुशबू खां वधीक मुअत्तर आहे, पसंदीदा आहे। ऐं रोज़ो हिकिड़ो अहिड़ो अमल आहे जीअं बेटा फरमायो तन तस्बी इन जो ताल्लुक़ ज़ाहिर सां न आहे। हाँ नमाज जो जेको आहे सो सिलो बदिलो जन्नत थी सघे थी, हज जो बदिलो जन्नत थी सघे थी, ज़कात जो बदिलो जन्नत, सभई अमल आहिनि तिलावत। पर रोज़ो हिकिड़ो अहिड़ो अमल आहे जेको बंदे ऐं ख़ुदा अज़ वजल जे दरमियान ताल्लुक़ ऐं निस्बत आहे। उन बाने खे ख़बर हूंदी आहे त मूंखे रोज़ो आहे ऐं रहमान खे ख़बर हूंदी आहे त मुंहिंजे बाने जो ताल्लुक़ मूंसां गॾियल आहे। बेशक बेशक ॾाढी ॾाढी सुहिणे अंदाज़ में फरमायो आहे। ऐं मां चाहींदसि त असां डिस्कशन खे अॻियां बि वधायूं पर नातिया कलाम असां ॿुधंदासीं। जनाब असां वटि मौजूदु आहिनि सरताज हफ़ीज़ ताहिरी साहिब, सो उन्हनि खां असां नातिया कलाम ॿुधणु चाहींदासीं। बिस्मिल्लाह कयो अमां। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन खाली न मोड़ी ते बाद साइया खाली न मोड़ी हो ते बाद साइया वे जग छड़ के सारा तेरे दर ते आया खाली न मोड़ी हो ते बाद साइया जग छड़ के सारा तेरे दर ते आया रब दा तू जाने रब दा हबीबे रब दा तू जानी रब दा तू जानी हो रब दा तू जानी रब दा हबीबे दुखिया बीमारा दे दिल दा तबीबे दुखिया बीमारा दे दिल दा तबीबे दीदार तेरा या रसूल अल्लाह ए तन मेरा जे कंगी होवे ते मैं जुल्फ माही दीवावा पोश मेरे दी बन जाए जुत्ती शाला यार दे पैरियां वा जे सोहना मेरे दुख विच राजी ते मैं सुख नू चुल्ले ढावा गुलाम फरीदा शाला मिल पवे सोना ते मेरो रो हाल सुनावा दीदार तेरा हो सदियां दवाइयां जग छड़ के सारा तेरे दर ते आया तेरे मंगते आदा रुतबा कमाले तेरे मंगते आदा रुतबा कमाले कोई अवे से
बिलाले कोई अवैसे ओ कोई बिलाले शाहियां तू वध के हाथ दिया गदाइयां शाहियां तू वध के होत दिया गदाइयां जग छड़ के सारा तेरे दर ते आया जग छड़ के सारा हो तेरे दर ते आया सुभान अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह खूबसूरत खूबसूरत तव्हांजो आवाज़ और स्टार्टिंग में जॾहिं मां ईंदी आहियां न प्रोग्राम में वेहंदी आहियां ॾिसंदी आहियां कहिड़ो पैनल मौजूदु आहे मूं वटि ऐं उहा प्रैक्टिस जेका हली रही हूंदी आहे माइक टेस्ट जॾहिं ॾिसी थोरो रहिया हूंदा आहियूं त ठीकु आहे सभु शयूं ठीकु आहिनि त अंदाज़ो थी वेंदो आहे त महफ़िल कहिड़े तरीक़े सां सजंदी अॼु जी महफ़िल ॾाढी ख़ूबसूरत आहे नाज़रीन अॻियां ज़रूरु वधाईंदासीं हिन महफ़िल खे पर वक़्तु साईअ जो थी वियो आहे नेल्सन पेंट्स जो साथ मौजूदु आहे रंग ज़िंदगीअ जो ऐं उन खां अलावा क्विज़ जो बि भरपूर साथ मौजूदु आहे क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी मिठास जो बहितरीन मिलाप ऐं काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो अज़मते रमज़ान नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चऊं था अज़मते रमज़ान में ऐं अज़मते रमज़ान सां साथ मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो नेल्सन पेंट आलमबाग जो नेशनल पेंट ब्रांड आहे रंग ज़िंदगीअ जो ऐं क्विज़ जो बि भरपूर साथ मौजूदु आहे हिन ट्रांसमिशन खे अव्हां ताईं पहुचाइण में क्विज़ ज़ाइक़े जी रवायत हर घर जी सुञाणप अल्लामा ताहिर ताहिरी साहिबु जनाब जन जी मां तरफ़ अॻियां वधंदसि अल्लामा साहिबु असांजे मुआशिरे जी सभ खां वॾी बीमारी हिनखे चऊं त वधाउ न थींदो चोरी धाड़ो अच्छा दुनिया अलाए किथे खां किथे पहुची वई आहे असां वटि ट्रेंड्स ते अञा ताईं बि हमला थियनि पिया एतिरा वाक़िया रोज़ जे बुनियाद ते साम्हूं ईंदा आहिनि जो ॾिसंदे पढ़ंदे असां हैरान थी वेंदा आहियूं त अच्छा एतिरा वाक़िया थियनि पिया कॾहिं कॾहिं त अहिड़ी कंडीशन थी वेंदी आहे जेको असां ॾिसी कोन सघंदा आहियूं स्क्रोल करे छॾंदा आहियूं मां चाहींदसि त दीन इस्लाम जी रोशनी में अमी बयानु फरमायो त मुआशिरे खे बहितर कीअं बणाए सघिजे थो सभिनी खां पहिरीं इहा वज़ाहत ज़रूरी आहे त हिकिड़ी हूंदी आहे चोरी ऐं ॿियो हूंदो आहे फुर हा इन ॿिन्ही में फ़र्क़ु आहे ऐं उन जी सज़ा में बि फ़र्क़ु आहे उन जी डेफिनेशन में बि फ़र्क़ु आहे चोरी उन शइ खे चयो वञे थो उन अमल खे चयो वञे थो त हिकिड़ो शख़्स ख़ुफ़िया तरीक़े सां कंहिंजो माल फॿाए हासिल करे खणी वञे भॼी वञे उनखे चोरी चइबो आहे सही सही पर फुर उनखे चइबो आहे त को शख़्स सीना ज़ोरी सां अची कंहिं ॿिए शख़्स जो पंहिंजे ज़ोर ते पंहिंजी ताक़त जे बलबूते ते ॿिए जो माल फॿाए वञे खसे वञे खणी वञे उनखे फुर चइबो आहे जेको शख़्स चोरी करे थो शरीयत इस्लामिया में उनजी एॾी वॾी सज़ा बयानु थियल आहे फ़क़्तउ असारिक़ो वसारिक़तो फ़क़्तउ ऐदियहुमा चोर चाहे मर्द हुजे चाहे औरत हुजे ॿई बराबरि आहिनि हुकुम ॿिन्ही ते सेम लॻंदो उनजो जेको साॼो हथु आहे उहो कटियो वेंदो तलफ़ कयो वेंदो दीन इस्लाम इंसान ज़ात जो तमामु घणो ख़्यालु रखंदड़ उनजे मिज़ाज उनजी कैफ़ियत उनजी अक़दार जी जेका हिफ़ाज़त करे थो पर उहो दीन इस्लाम इहो चोरी जो एॾो बुरो ऐं वॾो कबीह अमल आहे जो दीन इस्लाम इजाज़त ॾिए थो बल्कि हुकुम ॾिए थो त जेको चोरी करे उनजो हिकिड़ो साॼो हथु कटियो वञे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजे दौर मुबारक में कंहिं माई चोरी कई नवां उहो कबीलो नओं दीन इस्लाम में दाख़िल थियो हुयो सहाबा किराम सोचियो त हीअ नवां इस्लाम में दाख़िल थिया आहिनि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे अर्ज़ु कजे या रसूलल्लाह हिनखे तव्हां माफ़ी ॾियो हिनखे माफ़ी ॾियो त इन्हनि जे मथां सज़ा न अचे ईअं न थिए जो वरी इहे वापसि हलिया वञनि बैक थी वञनि पोइ मुख़्तलिफ़ सहाबा किराम खे हुननि इहो चवणु शुरू कयो त तव्हां वेझायो साईं खे तव्हां चओ हलंदे हलंदे ग़ालिबन हज़रत बिलाल रज़ी अल्लाह तआला अन्हु ताईं इहा ॻाल्हि पहुती उन्हनि खे हुननि सम्झायो तव्हां हीअं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं अर्ज़ु रखो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे साम्हूं जॾहिं इहा गुज़ारिश पेश थी साईं जन जलाल में अची विया गज़बनाक थी विया त इन मामले जी सिफ़ारिश पई थिए यानी चोर जेका चोरी कई आहे हाणे उनखे सज़ा न ॾिजे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम छा फरमायो त असां खां पहिरीं जेके क़ौमूं उहे तबाह इन जे करे थियूं त अमीर जे लाइ अलॻि कानून हो ग़रीब जे लाइ अलॻि कानून न
हिन मौक़े ते अच्छा इत्तेफ़ाक़ इहो त उन छोकिरी उन माईअ जो नालो बि फ़ातिमा हो। सही हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो ही फ़ातिमा चोरी न कई आहे, पर इन जी जॻह ते मुंहिंजी न्याणी अगरि फ़ातिमतु ज़हरा बि हुजे हा त मां उते बि इहो ई हुकुम जारी कयां हा। यानी हुकुम ग़रीब अमीर जेके बि तबक़ात आहिनि मुआशिरे में सभिनी जे लाइ बिल्कुलु हिकिड़ो ई आहे। ऐं इन जी सज़ा जीअं पहिरीं मूं हदीस ज़िक्र कई क़यामत जे ॾियारे हुज़ूर अलैहिस्सलाम साहब इकराम खां पुछियो त तव्हां मुफ़लिस कंहिंखे चवंदा आहियो, ग़रीब कंहिंखे चवंदा आहियो? साहब इकराम अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह जंहिं वटि खाइण पीअण जे लाइ कुझु बि न हुजे उहो मुफ़लिस आहे। साईं फरमायो मुफ़लिस उहो कोन्हे, मुफ़लिस उहो शख़्स आहे जॾहिं क़यामत जे ॾियारे अचे त मुख़्तलिफ़ माण्हू उन खां पंहिंजे हक़ जी तक़ाज़ा कनि, हिन मुंहिंजो हीउ हक़ खाधो, हिन चोरी कई, हिन मुंहिंजो माल खाधो, हिन मुंहिंजी दौलत खाधी। पोइ अल्लाह तबारक व ताला उन जूं नेकियूं उन जे नामाए अमाल मां कढी उन्हनि सभिनी हक़ वारनि खे ॾींदो ऐं एतिरो उहो मरहलो तेज़ थी वेंदो नेकियुनि जे ख़तमु थियण जो, उहो उन शख़्स जे नामाए अमाल में हिकिड़ी बि नेकी न बचंदी। हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो मुफ़लिस उहो शख़्स आहे। ऐं जेको फुर करे थो उहो सीना ज़ोरी ते पंहिंजे ज़ोर ते बंदूक जे ज़ोर ते ताक़त जे बलबूते ते कंहिंजो माल खसे थो, कंहिंजो बि चाहे उहो मुस्लिम हुजे नॉन मुस्लिम हुजे, पंहिंजे मुआशिरे में कंहिंजो बि माल रियासत में अगरि ईअं फवाए थो त उनखे चयो वञे थो कुत्ता उत तरीक़, यानी उनखे चोर नथो चयो वञे। अरबिक में उनजो नालो आहे कुत्ता उत तरीक़, धाड़ो हणण वारो, फुर करण वारो। ऐं इन जी सज़ा हुज़ूर अलैहिस्सलाम जन इन जी जेका हद मुक़ररु कई आहे चोर जी हिकिड़ी सज़ा आहे, पर हिन जूं ॿ सज़ाऊं आहिनि। हिकिड़ी सज़ा हिकिड़ो हथु कटियो वेंदो ऐं ॿी सज़ा जेको मुक़ाबिल में जेको पेर आहे ॿिए पासे वारो उहो पेर कटियो वेंदो, यानी ॿ उज़वा उन जा तलफ़ कया वेंदा। वरी हिते फ़ुक़हाए किराम इहा वज़ाहत कई आहे, बल्कि हुज़ूर अलैहिस्सलाम खां कंहिं पुछियो या रसूल अल्लाह अगरि को मूंखां मुंहिंजो माल फुरे त मां छा कयां? साईं फरमायो तूं उन जी मुज़ाहमत कर, उन सां मुज़ाहमत कर या उन सां ॻाल्हा, उनखे ख़ौफ़ ख़ुदा ॾियार या रसूल अल्लाह हू नथो मुड़े, हू मूंसां विढ़ण जे लाइ तयारु आहे। हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो तूं उन सां मुक़ाबिलो कर, उन सां विढ़। या रसूल अल्लाह अगरि विढ़ंदे विढ़ंदे दिफ़ा कंदे कंदे मुज़ाहमत कंदे कंदे मूंखे मुंहिंजी जान तलफ़ थी वञे, मां मरी वञा, पोइ मुंहिंजो ठिकाणो किथे थींदो? हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो तूं जन्नत में वेंदे, यानी तुंहिंजो मक़ाम शहादत जो आहे। ऐं या रसूल अल्लाह हू जेको मूंखे मारे रहियो आहे नाहक उन जो छा थींदो अगरि उहो मरी पए? हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो उहो अगरि मरी पवे त उहो जन्नत में न बल्कि उहो दोज़ख में वेंदो। इन मां इस्तदलाल कंदे फ़ुक़हाए किराम चवनि था अगरि को शख़्स बीठो आहे या वेठो आहे पंहिंजे दुकान ते पंहिंजे कंहिं बि ठीए ते ऐं को फोरू अची उन खां फुर करे थो, सभ खां पहिरीं उनखे खपे त मुस्लमाननि खे आवाज़ ॾे मदद जे लाइ अचनि। अगरि इहो बि नथो करे सघे या माण्हू नथा अचनि मदद जे लाइ, पोइ मुक़ाबिलो करे ऐं मुक़ाबिले कंदे कंदे अगरि उहो फायर खोले थो छॾे, उन ते वार करे थो ऐं साम्हूं वारो शख़्स मरी वञे थो त हाणे जेको दिफ़ा करण वारो आहे इन जे मथां को बि शरई एतिबार सां ॾोह ॾंड न थींदो, इन जे मथां कुझु बि दयत लागू न थींदी शरई एतिबार सां। त जेका फुर आहे उहा एॾो वॾो गुनाह आहे। हुज़ूर अलैहिस्सलाम जॾहिं शब मेराज जन्नत जो मुशाहदो कयो, दोज़ख जो मुशाहदो कयो त दोज़ख जे मुशाहदे में हुज़ूर अलैहिस्सलाम अहिड़े शख़्स खे अज़ाब में मुब्तला ॾिठो त जीअं को शख़्स वेंदो आहे कंहिं राह सां कंहिं वाट सां ऐं उन वाट ते का काठी मौजूदु हूंदी आहे जेका भॻल टुटल काठी, जेका टुटल काठी हूंदी आहे उन जा कुझु उन जूं चूंबूं निकितल हूंदियूं आहिनि, पोइ जेको बारीक कपिड़ो उन में फासी पवे त उहो उनखे फाड़े छॾींदी आहे। ईअं उहो उन शख़्स खे उहा कटे रही आहे उन जे जिस्म खे। हुज़ूर अलैहिस्सलाम जॾहिं पुछियो त जिब्राईल अमीन अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही उहे माण्हू आहिनि, उहो शख़्स आहे जेको वाट वेंदे खां फुर कंदो हो, यानी धाड़ो हणंदो हो, यानी जेको धाड़ो हणंदड़ फुर कंदड़ जेको शख़्स आहे हुज़ूर अलैहिस्सलाम उन जे अंजाम खे, उन जे इंतिहाई अंजाम खे दोज़ख में ॾिठो। मतिलबु इहो थियो त उहो शख़्स दोज़ख में ज़रूरु वेंदो ऐं पंहिंजी सज़ा जेसीं ताईं मुकमल न करे तेसीं ताईं केॾो बि नमाज़ी परहेज़ी रोज़ेदार छो न हुजे उहो जन्नत में
नथो वञी सघे जेसीं ताईं उन जी सज़ा न भोगे। सही त असांखे खपे त इहे जेके मुआशिरे में इहे जेके बुरायूं आहिनि असां पाण बि इन खां बचूं ऐं पंहिंजे मुआशिरे में जिथे जिथे असांजो असरु आहे इहा अवेयरनेस पैदा कयूं त इहो कबी अमल आहे, इन में मुआशिरे में बिगाड़ पैदा थिए थो ऐं इंसान ज़ाहिरी ऐं बातिनी एतबार सां ईमानी एतबार सां कमज़ोर थींदो वेंदो ऐं क़यामत जे ॾियारे इन जो हिसाबु ॾियणो पवंदो। सही सही ॾाढे सुहिणे अंदाज़ में मां बयानु फ़रमायो ऐं मां आजिज़ साहब मौजूदु आहिनि, उन्हनि जी तरफ़ अॻियां वधणु चाहींदमि। हालांकि मूंखे नाच जी तरफ़ अॻियां वधिणो, पर टॉपिक इन तरह आहे त मां चाहींदसि तव्हां बि ऐड कयो त इस्लाम इंसानियत जो दर्स कीअं थो ॾिए। जी मां इहो चवंदुसि त लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम। दुनिया काइनात जे अंदरि अल्लाह ताला 18,000 कमो बेश अञा इन खां वधीक बि मुफ़स्सिरनि आलम लिखिया आहिनि। उन सभिनी आलमनि जहाननि जे अंदरि ख़ूबसूरत जेकॾहिं अल्लाह ताला इंसान खे पैदा फ़रमायो आहे त इंसान जो हक़ आहे त उहो अल्लाह तबारक व तआला जो शुक्र अदा करे हर लिहाज़ खां। ॿी आयत सगोरी जे अंदरि अल्लाह ताला फ़रमायो वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। इहा आयत करीमा असांखे हिकिड़े मक़सद ॾांहुं खणी वञे थी। मसलन पाण हिते मौजूदु आहियूं, जंहिं साइंसदान कैमरा ठाही हूंदी ऐं उन कैमरा जे ज़रिए अॼु असां लाइव वञी रहिया आहियूं, दुनिया असांखे ॾिसी रही आहे, असांजे पैगाम खे ॿुधी रही आहे, त उन कैमरा ठाहिण वारो कारीगर ॾाढो ख़ुशि थियो हूंदो त मुंहिंजी महिनत में मां कामयाबु आहियां। जेकॾहिं को बल्ब ठाहे थो ऐं उहो ऊंदहि में ॿारिजे थो, रोशनी ॾिए थो, त हू ॾिसंदड़ ठाहींदड़ चए थो वाह वाह ॾाढो ख़ूबसूरत मंज़र थी वियो आहे, मां पंहिंजे मक़सद में कामयाबु आहियां। ॿूटो लॻायूं था, उहो वधी वणु थिए थो, वणु जॾहिं मेवा ॾिए थो, फसल ॾिए थो, त उन जे हासिलात खां पोइ ॿूटे लॻाइण वारो ख़ुशि थिए थो। त अहिड़ी तरह दुनिया काइनात जे अंदरि मस्जिद ठाही वई इन जे लाइ त माण्हू सजदो कनि, इबादत कनि। रोड ठाहियो वियो त माण्हू उतां बहितर गुज़रगाह जे ज़रिए उन रस्ते सां सुठे नमूने सां गुज़री वञनि। इंसान जो जेको मक़सदु आहे उहो अल्लाह तबारक व तआला बयानु फ़रमायो आहे त इंसान खे मूं पंहिंजी इबादत जे लाइ पैदा फ़रमायो। हाणे उन इबादत जे अंदरि सभ खां पहिरियां त असां वटि जेके अहम इस्लाम जा 5 रुकन आहिनि, कलम शहादत जे एतराफ़ खां पोइ जॾहिं माण्हू नमाज़ पढ़े थो, रोज़ो रखे थो, ज़कात अदा करे थो, हज, त हाणे नमाज़ अल्लाह जो फ़र्ज़ु आहे। ऐं अल्लाह ताला कलाम मजीद में जीअं फ़रमायो त इन सलात तनहा अनिल फ़हशाइ वल मुनकर, बेशक नमाज़ बेहयाइनि बुछड़ाइनि खां रोके थी। माण्हू सवाल कंदा आहिनि त साईं हीअ निमाज़ी बि आहे, पोइ भला ही बेहयायूं बि करे थो, बुछड़ायूं बि करे थो। सही सही उन जो जवाबु तमामु हल ऐं आसान आहे, छो त तख़लीक़ इंसान जे उन अमल जो वर्जा हिते साम्हूं अचे थो त नमाज़ यकीनन नेकियूं सेखारे थी। पर छा असां उहा नमाज़ सम्झी अदा कई आहे? नमाज़ जा रुकन, नमाज़ जा अहकाम, हुज़ूर अलैहिस्सलाम जी हदीस आहे जंहिंजो मफ़हूम इहो आहे त अहसान इहो आहे त अव्हां जॾहिं अल्लाह जी इबादत करियो इहो तसवुरु कयो त रब जी ज़ात ॾिसी रही आहे, न तॾहिं बि तव्हां इहो त सम्झो त रब असांखे ॾिसी रहियो आहे। असीं ख़ुदा खे नथा ॾिसण जी सघ रखूं त अल्लाह ताला असांखे ॾिसी रहियो आहे। त उन डॉक्टर दवा ॾींदो आहे त बाबा हीअ सुबुह जी गोरी, हीअ मंझंदि जी गोरी, हीअ राति जी गोरी। हाणे उहा गोरी टाइम सां न खाधीसीं त इन में डॉक्टर मुआलिज जो क़सूरु कोन्हे, सही सही उन मरीज़ जो क़सूरु आहे। नमाज़ असीं पढ़ूं था, नेकियूं सेखारे थी, अल्लाह जे कलाम जे ज़रिए नमाज़ मंझां असांखे नेकी मिले थी। पर नमाज़ असां उन अदायगी जो नालो आहे नमाज़ अस्सलात मेहराजुल मोमिनीन। छा असां मोमिन जे मेहराज वारी नमाज़ पढ़ी आहे? त उहो बुनियादी मक़सद साहब गता कलामी मुआफ़ कजो, मां चाहींदसि तव्हां ज़रूरु कंटिन्यू कजो, पर मां ब्रेक वठी वठां। उहो बि चयो वेंदो आहे त इस्लाम इज़ समथिंग एल्स, पर असांजा मुसलमान उनखे जेको बणाए पेश करे रहिया आहिनि उहो तरीक़ेकार कुझु ॿियो आहे। वधीक ॾाढो ख़ूबसूरत टॉपिक आहे, हिनखे कंटिन्यू कंदासीं नाज़रीन। पर आज़मत रमज़ान में साई जी तरफ़ वधूं या नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे, रंग ज़िंदगीअ जो नाज़रीन क्विज़ जो बि भरपूर साथ मौजूदु आहे। क्विज़ ज़ाइके जी रिवायत, हर घर जी सुञाणप, काले नवनि जो ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान।
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भरीकार चऊं था अज़मत रमज़ान में, जंहिंसां साथ नेल्सन पेंट्स जो मौजूदु आहे। नेल्सन पेंट आला मयार जो नेशनल पेंट ब्रांड आहे। तव्हां नेल्सन जी फ्री कलर एडवाइज़री सर्विस बि इस्तेमालु करे सघो था, जंहिंजे ज़रिए तव्हां क्वालिफाइड कलर कंसल्टेंट खां बि मशवरो वठी सघो था ऐं अहीं पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था। 25% अव्हांखे वधीक ई कवरेज ॾींदो आहे, जंहिंसां अव्हां पंहिंजे घर खे तमामु ख़ूबसूरत बणाए सघंदा आहियो घटि बजट में रही करे। ऐं क्विज़ जो बि साथ मौजूदु आहे। क्विज़ रमज़ान ताज़गी मिठास जो बहितरीनु मेलाप, क्विज़ ज़ाइक़े जी रिवायत, हर घर जी सुञाणप। आजिज़ साहब मौजूदु आहिनि, उन जी तरफ़ अॻियां वधणु चाहींदासीं। जी मां चाहींदसि त तव्हां प्लीज़ कंटिन्यू करियो। अर्ज़ पे कयो त इबादत जो जेको मग़ज़ आहे, बुनियादु आहे, असांजो उन तरफ़ तवजह न आहे। असीं जेकॾहिं बेरिया इबादत करियूं, हिन वक़्तु असीं निमाज़ी बि आहियूं, नमाज़ बि पढ़ूं था, 5 वक़्त मस्जिद में वञूं था ऐं सजदा रेज़ थियूं था, पोइ उन निमाज़ जा असरात किथे आहिनि, समरात किथे आहिनि? असां वञा कूड़ नथो वञे, गिला नथी वञे, ग़ीबत नथी वञे, ऐं ॿिया जेके अहिड़ा अमल जिन खां निमाज़ रोके रही आहे उहे नथा वञनि, त इन में निमाज़ जो क़सूरु न आहे, बल्कि निमाज़ी जो क़सूरु आहे। त उन निमाज़ खे निमाज़ जे बुनियादी हक़नि तहत अदा नथो करे। अहिड़ी तरह रोज़ो आहे। कहीं दोस्त चयो ॿिए दोस्त खे त बाबा तूं वञ ऐं जेको आहे सो अॼुकल्ह घणो बदशद थो ॻाल्हाई, रोज़ो रख। त मूं अर्ज़ु कयो अदा ठीकु आहे, हींअर रोज़ो रखे, रमज़ान शरीफ़ खां पोइ भली ॻाल्हाईंदो वठे, पोइ कहिड़ी प्रैक्टिस हूंदी? सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। मसइलो आहे त रोज़ो असांखे नेकी सेखारे थो। यकीनन ज़कात आहे जिस्म जी। असां जॾहिं जिस्म जी ज़कात ॾेई चुकासीं त सॼे महीने जी प्रैक्टिस असांखे सेखारियो त रोज़े में असांखे हाइफ़े ख़ुदा बि रहणो आहे। जेकॾहिं अखियुनि जो रोज़ो आहे त असां पंहिंजे अखियुनि खे ॿियनि ॾिहाड़नि में बि जीअं भेटाई फरमायो न त वठियो वंज वाट कंद म फेर जे के ॾहीं, लवणे फेर लपाट लॻंदी ई लतीफ़ चवे। अखियुनि जो रोज़ो। साॻे वक़्तु असांखे कननि जो रोज़ो, रुगो रोज़े में असां फ़ाहिश कलाम नथा ॿुधूं, रमज़ान शरीफ़ गुज़री वियो छा पोइ ॿुधंदा वठूं? लतीफ़ साईं फरमायो त ई गा ॾिहा कन विकिणी के ॿिया कन गिनेज, ही गा ॾिहा कन विकिणी के ॿिया कन गिनेज, जनी साण सुणेज सुपेरियां संदी ॻाल्हि अड़ी। त जेको हक़ीक़ी आवाज़ आहे उहो ॿुधी कोन थो, ऐं उन रब्बे अज़ वजल छाखे वञो छो ॿेली बणे ॿियनि जो, वठ कंजक करीम जी आ जग जो वाली जो, सोखो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह सां। बेशक। त हाणे जॾहिं अल्लाह सां इश्क थी वञे थो त आशिक़ जो हर क़ौल महबूब जे लाइ इहा मुहबत में मञणु मक़सूदु हूंदो आहे त अल्लाह ताला चवे थो तूं मुंहिंजो बंदो आहीं, मुंहिंजी बंदगी करीं थो, मुंहिंजे बंदे खे कूड़ नथो जुगाए, मुंहिंजे बंदे खे गिला नथी जुगाए, मुंहिंजे बंदे खे दिलि आज़ारी नथी जुगाए। छो त कहीं ॿिए शाइर जो शेर आहे त ड्रा दे मस्जिद ड्रा दे मंदर ड्रा दे जो कुझु डरंदा, मगर बंदे दी दिल न ड्रावी क्योंकि ख़ुदा दिलियां विच रहंदा। चईसीं ही छा आहे? चई हा, जे मस्जिद शहीद थी वई त उन खां भली ठाहे सघिजे थी, मंदर ड्रही पियो त उन खां भलो ठाहे सघिजे थो, पर इंसान जी दिलि क़ल्बुल मोमिन बैतुल्लाह, जॾहिं रब पाक असांजी दिलि में रहे थो, असीं रोज़ाना उथूं था, सुबुह जो सुजाग थियूं था, पंहिंजे ॾंदनि जी सफ़ाई करियूं था, मुंहं जी सफ़ाई करियूं था, जिस्म जी सफ़ाई करियूं था, घर जी सफ़ाई करियूं था। असां कॾहिं सोचियो आहे त अल्लाह जंहिं घर में वसे थो, रब जे रहण जी जेका जाइ आहे बैतुल्लाह आहे, असां उन दिलि खे बुग़्ज़ सां, जीअं साईं ॻाल्हि करे विया, बुग़्ज़ सां भरियो वेठा आहियूं, कीने सां भरियो वेठा आहियूं, तकबुर सां, हठ सां, अनाईअ सां। छा उते ॿई ॻाल्हियूं न ठहंदियूं? हिकु दिलि में ॿ ॻाल्हियूं, बिल्कुलु बेशक, इहो ॿियाई आहे। ऐं ॿियाईअ खे बख जन विधो से विरसिया, त ॿियाई न हलंदी, हिते हिकिड़ाई हक़ जेका आहे उहा हलंदी। ऐं हिकिड़ाई हक़ इहो आहे त ॾिसो अल्लाह ताला इन शिरक ज़ुल्मुन अज़ीम कलाम मजीद में वाज़े फरमायो आहे त वॾे में वॾो ज़ुल्म जेको आहे उहो शिरक आहे। यानी अल्लाह करीम जो जेको बंदो आहे, ख़ुदा पंहिंजे बंदे खे पाण सां गॾु ॿिए खे शरीक करणु पसंदि नथो करे त मूंसां गॾु ॿिए खे शरीक करे। ऐं शिरक बाबति मां चाहींदसि त वधीक तव्हां ज़रूरु ॻाल्हाइजो। डॉक्टर अताउर रहमान कासमी साहब मौजूदु आहिनि, चाहींदासीं त उन्हनि खां असां कलाम अनातिया कलाम ॿुधूं। जी बिस्मिल्लाह करियो। या नबी हम गुनाहगारों को
درد فرقت سے اب جلا دینا یا نبی ہمیں گناہ گاروں کو درد فرقت سے اب جلا دینا امتی ہیں تمہارے شاہ امتی ہیں تمہارے شاہ سبز گنبد ہمیں دکھا دینا امتی ہے تمہارے شاہ سبز گنبد ہمیں دکھا دینا خاک طیبہ ملے لغد کے لیے کالی کملی ملے کفن کے لیے خاک طیبہ ملے لغد کے لیے کالی کملی ملے کفن کے لیے واسطہ آپ کے نواسوں کا واسطہ آپ کے نواسوں کا ایسی قسمت میری بنا دینا امتی ہے تمہارے شاہ سبز گنبد ہمیں دکھا دینا آپ نبیوں میں سب سے اعلیٰ ہیں ختم ایک آپ پر نبوت ہے آپ نبیوں میں سب سے اعلیٰ ہیں ختم کہ آپ پر نبوت ہے ہم فقیروں کو یا رسول اللہ فقیروں کو یا رسول اللہ اپنی چوکھٹ کا آسرا دینا امتی ہے تمہارے شاہ سبز گنبد ہمیں دکھا دینا لاج رکھنا شہ زمن میری التجا ہے یہ قلب عشرت کی لاج رکھنا شہ زمن التجا ہے یہ قلب عشرت کی میری ہستی کو یا رسول اللہ
अपनी चौखट का आसरा देना उम्मती है तुम्हारे शाह उमम सब्ज़ गुंबद में दिखा देना। सुभान अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। तमामु ख़ूबसूरत आवाज़ डॉक्टर अताउर रहमान कासमी साहब जिन जो अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब जनाब जिन जी तरफ़ मां अॻियां वधणु चाहींदमि। अल्लामा साहब मां चाहींदसि त हुकूकुल इबाद बाबति अॼु अव्हीं ॻाल्हायो। माशाल्लाह काफ़ी टॉपिक्स हिननि रोज़नि में पाण कवर करे चुका आहियूं। बिलख़ुसूस अॼु हुकूकुल इबाद बाबति अव्हीं बयानु जी फरमाइजो। बिल्कुलु, जीअं आजिज़ साहब वज़ाहत कई पे थोड़ी हिन में ॻाल्हि मां एड कंदो हलां, तव्हांजी इजाज़त हुजे। अल्लाह तबारक व ताला इंसान खे हिकिड़ो वॾो मक़ाम ऐं मर्तबो अता फ़रमायो। जीअं क़ुरान मजीद में अल्लाह तबारक व ताला इरशाद फ़रमायो वलक़द करमना बनी आदम, असां बनी आदम खे, आदम जी औलाद खे वॾो बुज़ुर्गी वारो मक़ाम अता फ़रमायो आहे। इंसान जे हिकिड़े पासे हैवानियत आहे ऐं हेठे पासे ऐं मथे पासे फ़रिश्तनि जी मख़लूक आहे ऐं उन्हनि जे विच में इंसान आहे। अगरि इंसान ज़वाल ऐं इनहितात पंहिंजे अख़लाक़ पंहिंजे किरदार जे ज़वाल जी तरफ़ हलियो वञे त पोइ उहो हैवानियत वारे उन तबिके में हलियो वेंदो ऐं अगरि पंहिंजे आला अख़लाक़ आला किरदार ऐं अल्लाह सुब्हानो व तआला जे अहकामात जी फ़र्म बरदारी करे त पोइ उहो फ़रिश्तनि ॾे न वेंदो बल्कि फ़रिश्तनि खां बि वॾो मक़ाम माणींदो। सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पंहिंजी नयाबत पंहिंजो नाइब हुजण वारो जेको मनसब आहे उहो फ़रिश्ते खे कोन अता फ़रमायो बल्कि उहो बि आदम याने इंसान ज़ात खे अता फ़रमायो। काइनात में सभ खां वॾे में वॾो इनाम जेको अल्लाह सुब्हानो व तआला अता फ़रमायो उहो कंहिं फ़रिश्ते खे न बल्कि उहो बि इंसान खे अता फ़रमायो। अल्लाह सुब्हानो व तआला पंहिंजे सोणे हबीब हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे शब मेराज पंहिंजी ज़ात जो दीदार ऐं पंहिंजी ज़ात जे हम कलामी जो शर्फ़ अता फ़रमाए इंसानियत जी मेराज खे मुकमल फ़रमायो। असां दीन इस्लाम खां पहिरीं ॾिसूं त इंसानियत जी अहिड़ी लताड़ हुई, इंसानियत जी अहिड़ी बेक़दरी हुई जो दुश्मन पंहिंजे दुश्मन खे मारे क़त्ल करे उन जी खोपड़ी में शराब विझी उनखे पीअंदा हुआ ऐं इन खे वॾो मक़ाम ऐं मर्तबो सम्झंदा हुआ। अगरि कंहिं दुश्मन सां वेड़ थिए जंग थिए त उन जे वजूद खे ख़तमु करे उन जे जिस्म जो मुसलो करे छॾींदा हुआ। यानी मुसले जो मतिलबु आहे त उन जा कन नक अखियूं उन जा लब इहे सभु कटे छॾींदा हुआ। को बि शख़्स सुञाणे न सघंदो हो त हीउ शख़्स केरु आहे। पर हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इंसानियत जो मक़ाम ऐं मर्तबो अहिड़े तरीक़े सां वाज़े फ़रमायो ऐं फ़रमायूं त जंग जे दौरान कंहिंखे बि इजाज़त कोन्हे त कंहिं दुश्मन जे अखियुनि खे उन जे नक खे उन जे चपनि खे उन जे कननि खे मुसलो करे उनखे कटे उनखे बिल्कुलु बेनिशान बणाए कंहिंखे इजाज़त कोन्हे। को शख़्स मरी वञे कंहिं बि मुस्लमान खे इजाज़त कोन्हे त उन जी हॾी खे टोड़े मरण खां पोइ। अल्लामा साहब कता कलाम में मुआफ़ कजो, मां चाहींदसि ज़रूरु तव्हां कंटिन्यू कजो ऐं मां विच में इंटरप्ट करणु न चाहींदी आहियां पर प्रोग्राम जो तरीक़ेकार हूंदो आहे, ब्रेक जी तरफ़ अॻियां वधिणो हूंदो आहे। सो नाज़रीन ब्रेक जी तरफ़ वधूं पिया। नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे रंग ज़िंदगीअ जो ऐं उनखां अलावा भरपूर साथ क्विज़ जो मौजूदु आहे। क्विज़ ज़ाइके जी रिवायत हर घर जी सुञाणप। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चऊं था। अज़मत रमज़ान में शॉर्ट कमर्शियल ब्रेक हुयो, वापसि अची चुका आहियूं। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे नेल्सन पैंट्स जो रंग ज़िंदगी जो। नेल्सन पैंट गुज़िरियल 25 सालनि खां पंहिंजे सारिफ़ीन खे आला मयार जो नेशनल पैंट फ़राहम करे रहियो आहे। छाकाणि जो नेल्सन पैंट खे ख़बर आहे त तव्हां लाइ तव्हांजो घर सभ खां ख़ासि आहे ऐं उनखां अलावा क्विज़ जो बि भरपूर साथ मौजूदु आहे। क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी ऐं मिठास जो बहितरीन मेलाप। घणो वक़्तु न वठंदासीं, अल्लामा साहब जिन जी तरफ़ अॻियां वधंदासीं। जी अल्लामा साहब मां बयानु फ़रमाए रहिया हुया। जी मूं गुज़ारिश पे कई हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इंसानियत जे मक़ाम खे ईअं वाज़े फ़रमायो त अगरि को दुश्मन आहे मरी वञे
त कंहिं बि इंसान जी हॾीअ खे इंसान टोड़े नथो सघे, उनजी इजाज़त कोन्हे। फरमायूं जीअं ज़िंदह इंसान जे हॾी जे टुटण जो उनखे तकलीफ़ थिए थी, अज़ाब थिए थो, अहिड़ी तरीक़े सां मरण खां पोइ अगरि उनजी हॾी खे तकलीफ़ पहुचाई वई त ईअं ई उनखे तकलीफ़ पहुचे थी। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खां पहिरीं कानून जंग जो कुझु ॿियो हुयो, लेकिन पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहो उसूल इरशाद फरमायो त असां जॾहिं जंग कंदासीं, दुश्मन सां विढ़ंदासीं, यानी पंहिंजो दिफ़ा जॾहिं कंदासीं त कंहिं बि पोढ़े जे मथां, कंहिं ज़ईफ़ जे मथां, कमज़ोर जे मथां हथु न खणंदासीं, कंहिं औरत जे मथां हथु न खणंदासीं, कंहिं ॿार जे मथां हथु न खणंदासीं, उन्हनि सां को बि मुक़ाबिलो कोन्हे। ऐं जिथे दुश्मन आहे असां दुश्मन जी इमारतुनि खे नुक़सान न पहुचाईंदासीं, उनजी पोख खे नुक़सान न पहुचाईंदासीं, उनजे वणनि खे नुक़सान न पहुचाईंदासीं। इहे सभई हिदायतूं सुहिणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंसानियत जे उन अक़दार खे मदे नज़र रखंदे इरशाद फरमायूं। बल्कि बुखारी शरीफ़ जी हदीस में त पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरे क़दुरु इरशाद फरमायो, जेका मुसलमान जी जेका डेफिनेशन आहे, जेका तारीफ़ आहे, फरमायो अल मुस्लिमो मन सलिमल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही। मुसलमान उहो आहे जंहिंजी ज़ुबान ऐं हथ सां ॿियो मुसलमान महफ़ूज़ रहे, उहो मुसलमान आहे। यानी मुसलमान जी डेफिनेशन इहा आहे। अॼु असां ॾिसूं त छा असां उन तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं जीअं साईं इरशाद फरमायो, असांजे हथ सां, हथ जे ज़ुल्म सां को ज़्यादती सां महफ़ूज़ आहे, असांजी ज़ुबान जी ज़्यादती सां को महफ़ूज़ आहे। अगरि कोन्हे त असां कामिल मुसलमान न आहियूं, कामिल ईमान जे दर्जे ते न आहियूं। अगरि ईअं ई इंसान अल्लाह तबारक व ताला जे अहकामात जी फर्माबरदारी कंदे ऐं अल्लाह जे ख़ल्क़ियल मख़लूक़ जी पासदारी कंदे अगरि ज़िंदगी गुज़ारे त आला इल्लियीन जे मनसब ते फ़ाइज़ थिए थो, ऐं अगरि उनजी भंजकड़ी करे त पोइ असफल साफ़िलीन जे मक़ाम ते वञी किरी पवे। अल्लाहु अकबर। ॾाढे सुहिणे अंदाज़ में मां बयानु फरमायो आहे। अलम साहब, वक़्त जो घड़ी मूंखे बिल्कुलु बि वधीक इजाज़त न पियो ॾियनि। मां चाहींदसि त तमामु जेके टॉपिक्स मां अॼु जे प्रोग्राम में उन्हनि ते डिस्कस करणु चाहियां पियो, त सुभाणे उन्हनि खे कंटिन्यू कंदासीं इंशाअल्लाह। मुंहिंजी शुक्रगुज़ार आहियां मां असांजे प्रोग्राम में तशरीफ़ फरमा रहिया हुई नेल्सन जा महिमान बणिजा, ऐं अलामा ताहिरुल ताहिरी साहब जॾहिं बि प्रोग्राम में तशरीफ़ फरमा हूंदा आहिनि त यकीनन प्रोग्राम ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में नाज़रीन अव्हां ताईं पहुचंदो आहे। आज़िज़ रहमतुल्लाह लाशारी साहब असां सां तशरीफ़ फरमा रहिया। लास्ट में अव्हां खां असां मैसेज वठंदासीं। हालांकि मां चई चुकसि त शिरक बाबति तव्हां खां असां बयानु ज़रूरु ॿुधणु फरमाईंदासीं, पर वक़्त जो घड़ी बिल्कुलु इजाज़त न पई ॾियनि। तव्हांजो शॉर्ट मैसेज छा हूंदो? शॉर्ट मैसेज असांजे महबूब मुर्शिद सैयद मुर्शिदी हज़रत महबूब सजन साईं जन जेको क़ल्बी ज़िक्र जो वज़ीफ़ो ॾिनो आहे त उथंदे वेहंदे घुमंदे फिरंदे हर वक़्तु वज़ू हुजे चाहे न हुजे जी, इहो दिलि में तसवुर रहे त दिलि ज़िक्र थी करे अल्लाह 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 अल्लाह। जॾहिं इंसानु ज़िक्र कंदो त जेका दिलि ज़ाकिर बणिजी वई, उन में निमाज़ बि सुहिणी लॻंदी, रोज़ो बि सुहिणो लॻंदो, तमामु इबादात सुहिणियूं लॻंदियूं। जंहिं दिलि में अल्लाह जी यादि हूंदी उहा दिलि कॾहिं बि गुनाह जे तरफ़ राग़िब न थींदी। बेशक बेशक, ॾाढो सुहिणो, ॾाढो सुठो अव्हां जो मैसेज। अव्हां बि नेल्सन जा महिमान बणिजा। अव्हां जे वक़्त जा बि शुक्रगुज़ार आहियूं। तव्हां अज़मत रमज़ान में असांखे वक़्तु ॾिनो ऐं अव्हां जी बि प्रेज़ेंस सां यकीनन असांजो प्रोग्राम ॾाढे सुहिणे अंदाज़ में असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुतो। डॉक्टर अताउर रहमान कासमी साहब असांजे प्रोग्राम में तशरीफ़ फरमाया हुआ। तव्हांजा बि शुक्रगुज़ार आहियूं। अव्हां वक़्तु ॾिनो अज़मत रमज़ान में असांखे, ऐं अव्हां महिमान बणिजा क्विज़ जा। नाज़रीन, उन खां अलावा असांजे प्रोग्राम में सरताज हफ़ीज़ ताहिरी साहब जनाब तशरीफ़ फरमा रहिया, ॾाढे सुहिणे आवाज़ जा पाण मालिक आहिनि। तव्हांजा बि शुक्रगुज़ार आहियूं। अव्हां असांखे वक़्तु ॾिनो अज़मत रमज़ान में, अव्हीं बि क्विज़ जा महिमान बणिजा। हिन तरफ़ सभु समूरनि महिमाननि जी शुक्रगुज़ार आहियां, पंहिंजी इंटायर टीम जी नाज़रीन मां शुक्रगुज़ार आहियां जिन जे साथ सां ई ट्रांसमिशन अव्हां ताईं पहुती, ऐं ट्रांसमिशन में भरपूर साथ मौजूदु रहियो नेल्सन पैंट्स जो। नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे, रंग ज़िंदगी जो। नेल्सन पैंट जी ख़ुशूसियत हीअ आहे त हीअ पैंट तव्हांखे 25% वधीक कवरेज ॾींदो आहे, जंहिंसां घटि पेंट जे मिक़दार में अव्हीं वधीक जॻह खे रंग करे सघंदा आहियो। ऐं तव्हां नेल्सन जी फ्री कलर एडवाइस फ्री सर्विस बि नाज़रीन इस्तेमालु करे सघो था, जंहिंजे ज़रिए तव्हां कलर क्वालिफाइड कंसल्टेंट खां बि मशवरो वठी सघंदव, जंहिंसां पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघंदव। ऐं उन खां अलावा भरपूर सहकार मौजूदु रहियो क्विज़ जो। क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी ऐं मिठास जो बहितरीनु मेलाप। रमज़ानुल मुबारक में इफ़्तार हुजे या सहरी, क्विज़ जो लज़ीज़ शरबत हर ढुक खे मिठास सां भरियो छॾे। क्विज़ ज़ाइक़े जी रिवायत हर घर जी सुञाणप।
मूंखे ॾींदो इजाज़त, मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो। यकीनन ही जेको टाइम आहे तव्हां बि पंहिंजे दस्तरख़्वान खे सजाए रहिया हूंदो, पंहिंजे दस्तरख़्वान ते अमी सभु घर भाती गॾिजी वेहंदव। अल्लाह तव्हांजो हामियो नासिर हुजे, अल्लाह तव्हांजे रिस्क में बरकत अता फ़रमाए। पंहिंजी दुआउनि में असांखे बि ज़रूरु यादि कजो। वेंदे वेंदे ख़ूबसूरत नातिया कलाम असां छॾींदा वेंदासीं ऐं ख़ूबसूरत आवाज़ हूंदो सरताज हफ़ीज़ ताहिरी साहब जिन जो। सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीबल्लाह। वो शहरे मोहब्बत जहाँ मुस्तफा है, वहीं घर बसाने को जी चाहता है। वो शहरे मोहब्बत जहाँ मुस्तफा है, वहीं घर बसाने को जी चाहता है। वो सोने से कंकर, वो चांदी सी मट्टी नजर में बसाने को जी चाहता है। वो सोने से कंकर, वो चांदी सी मट्टी नजर में बसाने को जी चाहता है। जो पूछा नबी ने कि कुछ घर भी छोड़ा, तो सिद्दीक़ अकबर के होठों पे आया, यहाँ मालो दौलत की क्या है हकीकत, जहाँ सर कटाने को जी चाहता है। यहाँ मालो दौलत की क्या है हकीकत, जहाँ घर लुटाने को जी चाहता है। वो शहरे मोहब्बत जहाँ मुस्तफा है, वहीं घर बनाने को जी चाहता है। जिहाद मोहब्बत की आवाज गूंजी, कहा हंज़ला ने ये दुल्हन से अपनी इजाजत अगर हो, तो जामे शहादत इजाजत अगर हो, तो जामे शहादत लबों से लगाने को जी चाहता है। वो शहरे मोहब्बत जहाँ मुस्तफा है, वहीं घर बसाने को जी चाहता है। वो नन्ना सास गए, वो एड़ी रगड़ कर यही कह रहा था, ये खैमे में रो के। वो नन्ना सास गए, वो एड़ी रगड़ के यही कह रहा था, वो खैमे में रो के बाबा मैं पानी का प्यासा नहीं हूँ, के बाबा मैं पानी का प्यासा नहीं हूँ, मेरा सर कटाने को जी चाहता है। वो शहरे मोहब्बत जहाँ मुस्तफा है, वहीं घर बनाने को जी चाहता है। वो सोने से कंकर, वो चांदी सी मट्टी नजर में बसाने को जी चाहता है।